बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही मां अर्ज़ कयां तव्हांखे त असांजो मामिलो पहिरीं हाई कोर्ट में सिंध बार काउंसिल में आयो आहे त हिन हमराहनि मुंहिंजे मथां जेको आहे हमिलो कयो, जेका CCTV फुटेज बि आहे, जेको मां सिंध बार काउंसिल में अर्ज़ु कयो आहे त हुनखे घुरायो वञे। ऐं पोइ हिन हमले खां पोइ मां सिधो वियुमि PS परेडी। उते हिननि जे ख़िलाफ़ु मां NC कटराई ऐं उन खां पोइ जेको आहे बार काउंसिल में वियुमि। पोइ बार काउंसिल मूंखे हिदायत ॾिनी त तव्हां वञी करे कानूनी कार्रवाई कयो, हिननि जे ख़िलाफ़ु 22 में वञो। पोइ मां साउथ जी अदालत ADJ साहिब जी वटि वियुमि त हुननि वटि 22 मां फाइल कई आहे ऐं सॼो दारो मदार हिननि केसनि जो जेको आहे हू CCTV हाई कोर्ट जी जेका आहे बार रूम जे हाई कोर्ट बार जेको रूम आहे हुनजे साम्हूं जी, ऐं हुन जे मुताबिक़ जॾहिं CCTV फुटेज अची वेंदी त पोइ ई फ़ैसिलो अदालत बि कंदी, सिंध बार काउंसिल बि कंदी। हाणे हिननि छा कयो आहे, बचण जे लाइ जेको आहे वञी करे ही ड्रामो रचायो आहे ऐं पंहिंजे पाण खे बचाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। पर मां जेको आहे IG साहब खे, SSP ईस्ट, SSP साउथ ऐं SHO साहिबान खे सभिनी खे अर्ज़ु करणु चाहियां थो, अपील कयां थो त हिननि जी इंक्वायरी कंडक्ट कराई वञे। हे वकील साहिब जेके आहिनि हे गैर क़ानूनी हरकतुनि में मुलविस आहिनि, जंहिंमें ही मयसर साहब आहे, जंहिंमें इम्तियाज़ शाह साहब आहे ऐं जंहिंमें हे ग़ुलाम रसूल डायरी आहे। जेको ग़ुलाम रसूल डायरी जेको चई रहियो आहे त मां जेको आहे हिन जे घर ते वञी करे लतूं हयूं आहिनि, हे कयो आहे त बाबा जियो फेंसिंग करायो, CDR कढायो ऐं तव्हां जेको आहे प्रूफ कयो हिन ॻाल्हि खे। साईं, मां सिंध बार काउंसिल, कराची बार खे ऐं मलीर बार खे इहो अपील करणु चाहियां थो त मां पाण बि अंडर इंटिमेशन आहियां। मां पाण वकालत जे शोबे सां मुंसलिक आहियां ऐं मां जेको आहे प्रैक्टिस करण जे लाइ 10 केसिस जे लाइ वेंदो आहियां। त तव्हां न को मूंखे ॿुधो, न को मूंखे घुरायो ऐं मूंखे बिना ॿुधे ई अनहर्ड करे तव्हां लेटर इशू करे छॾियो हिननि जे चवण ते। त बाबा हे त अहिड़ियूं एक्टिविटीज़ में मुलविस आहिनि ऐं तव्हां मुंहिंजी बि मौक़िफ़ मुंहिंजो बि ॿुधो। हिन खे लेटर खे जेको आहे तव्हां इशू करण खां पहिरीं मूंखे घुरायो आहे त मूंखां पुछो आहे त मां तव्हांखे ॿुधायां त मां बि अंडर इंटिमेशन आहियां। मां पाण वकालत जे शोबे सां मुंसलिक आहियां। मां शरीफ़ माण्हू आहियां, को शरीफ़ ख़ानदान सां मुंहिंजो तालुक़ु आहे। मां को अहिड़ो न आहियां जो हरू भरू तव्हां जेको आहे एतिरो लेटर इशू करे छॾियो। मूंखे पुछा त कयो आहे, मूंखां मूंखे घुरायो आहे, मूंखे हर्ट कयो आहे, मूंखे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो आहे। बहरहाल मां वरी अपील कयां थो, मां वरी ईंदुमि तव्हां वटि। तव्हां महिरबानी करे मुंहिंजी बि ॻाल्हि ॿुधो, हुननि जी बि ॻाल्हि ॿुधी अथव, मुंहिंजी बि ॻाल्हि ॿुधिजो त हुन खां पोइ तव्हां फ़ैसिलो कजो। वॾी तव्हांजी महिरबानी। तहकीकात करण बजाय अॻु में बि कुझु ॾींहं पहिरियों हिकिड़ी सचियल थाणे ते FIR दाख़िल थी आहे हिकिड़ी माई जी, रुबीना महमूद, उहो वकील आहे। उन हिकिड़े बस जे जेको हाकर हूंदो आहे सॾींदो आहे, अचो अचो हे बस सादिकाबाद वेंदी, हे बस जेको आहे त उहो उन ग़रीब ते 7 लखनि जी FIR कराई अथसि। एॾी ग़रीब ते सचियल थाणे में वरी उनखे बदिरायो अथसि। त इहे ई वकील तव्हांखे बदनाम कनि था, तव्हांजो नालो कराची बार जो लेटर वञे थो, उन बारे में छा चओ? ॾिसो, हिन में 20,000 मेंबर आहिनि कराची बार में ऐं को मेंबर किथां जो आहे, को किथां जो आहे, इनजी कोई प्रॉपर इन्वेस्टिगेशन कोन थी थिए पई। हींअर मुंहिंजी सेक्रेटरी साहब सां ॻाल्हि थी आहे, वकील जे ख़िलाफ़ु या इवन कंहिंजे बि ख़िलाफ़ु काई बि कंडमनेशन निकिरंदी या FIR थींदी, उनजे लाइ असां कमेटी तश्कील कई आहे। पहिरियां उनजी इंक्वायरी थींदी ऐं कराची बार खे ऐं वकील बरादरी खे जेको मिसयूज़ कयो वञे, इनशाला इहा शइ आईंदा कोन। साईं उस्मान जा राखी साहब ते जेका FIR थी उहा अलहमदिल्ला C क्लास थी ईंदी। थैंक यू वेरी मच। थैंक यू। ये असांजा जेके हुरमुजाहिद फोर्स जा एडवोकेट आहिनि, सभु साईं सां गॾु आहिनि।
जिंदाबाद जिंदाबाद आया 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 वकला ताज जिंदाबाद उस्मान शाह